अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो नसरुल्ला रिंदा आहे। हिकिड़ो नओं यूट्यूब जो चैनल आहे जंहिंखे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त लाइक एंड सब्सक्राइब करे छॾिजो। ही IBA सखर वारनि जी तरफ़ां हिकिड़ो नओं एडवर्टाइज़मेंट आयो आहे ऐं जेका 25 तारीख़ ते सिंध गवर्नमेंट जी कैबिनेट में मीटिंग थी JST ऐं BST जे बाबति, उन में इहो डिसीशन वरितो वियो त जेके मार्क्स हुया उहे त ॾिना विया, उन्हनि पंहिंजे हिसाब सां ॾेई छॾिया, पर हिकिड़ो नओं स्क्रीनिंग टेस्ट जेका BPS-5 to 15 आहे, 5 खां 15 ताईं आहे। ऐं स्क्रीन टेस्ट छा हूंदो आहे? स्क्रीन टेस्ट ईअं हूंदो आहे त तव्हां अगरि इन में पास करे विया हो त तव्हांखे कंहिं न कंहिं डिपार्टमेंट में एडजस्ट करे वठंदा। हिननि जो इहो ई मक़सदु आहे त हिननि पासिंग मार्क्स 40 रखिया आहिनि। अगरि को बि कैंडिडेट चई 40 मार्क्स खयां आहिनि त उनखे कंहिं न कंहिं डिपार्टमेंट में एडजस्ट करे लॻाए छॾींदा ऐं इन मरहले मतिलबु 3 सालनि जे प्रोसेस जे अंदरि उन कैंडिडेट खे किथे न किथे एडजस्ट करे छॾींदा। ऐं ॿी ॻाल्हि त IBA सखर वारनि जो कमु सिर्फ़ु इहो आहे टेस्ट वठणु ऐं जेका इंटरव्यू कंडक्ट कंदो त जेके डिपार्टमेंट में तव्हांखे एडजस्ट कंदा उहो ई डिपार्टमेंट तव्हां खां इंटरव्यू वठंदो। सपोज़ कयो तव्हां वापडा में तव्हांखे वापडा में एडजस्ट कयूं या कंहिं मेडिकल डिपार्टमेंट में कयूं त उहो ई डिपार्टमेंट तव्हां खां इंटरव्यू वठंदो। ऐं पासिंग मार्क्स जेके हिन में रखिया विया आहिनि 40 मार्क्स आहिनि, जेके ॾिसो तव्हां अगरि हिन खे गौर सां पढ़ंदो त कटिंग मार्क्स जेके आहिनि, पासिंग मार्क्स कट ऑफ परसेंटेज जेका रखी वई आहे उहा 40 आहे। इहो द कट ऑफ परसेंटेज शल बी 40%। 40% खणण खां पोइ ऐं तव्हांखे जेको आहे न कंहिं डिपार्टमेंट में एडजस्ट करे छॾींदा ऐं हिन प्रोसेस खे 3 साल लॻंदा। ऐं फस्ट प्रियोरिटी तव्हांखे ख़बर आहे उनखे ॾींदा जंहिंजा हाईएस्ट मार्क्स हूंदा। जंहिंजा 40 हूंदा उनखे बि चांस त मिलंदो, लाज़मी न ॾिनो त उनखे बि चांस आहे, 100% चांस आहे, पर उन जीअं जेके पहिरियां हूंदा उन्हनि खे पहिरियां चांस ॾिनो वेंदो, जंहिंजा पोइ घटि मार्क्स आया उन्हनि खे उन हिसाब सां टाइम लॻंदो। बाक़ी सॼो प्रोसेस खे जेको आहे न 3 साल लॻंदा। 3 सालनि जे अंदरि किथे न किथे एडजस्ट करे उन कैंडिडेट खे जॉब ॾेई छॾींदा। त सभिनी जे लाइ जॉब आहे, केरु रहिजी न वेंदो इंशाल्लाह। त उमेदु आहे सभु पास थी वेंदो तव्हां। ऐं ॿी ॻाल्हि त हिन में जेका रखी वई आहे त टेस्ट डिवीज़न वाइज़ वरिती वेंदी, त तव्हां जंहिं डिवीज़न जा आहियो ऐं उन डिवीज़न में। ऐं हेठि तव्हांखे ॾेखारियां थो त जेका तव्हांजी एज लिमिट आहे उहो ॾिसो। एज क्राइटेरिया जेका आहे, कंहिंजो मैट्रिक बेस ते आहे, कंहिंजो इंटरमीडिएट आहे या कंहिंजो ग्रेजुएशन बेस ते आहे। जेका एज लिमिट आहे उहो 18 खां 30 सालनि ताईं रखी वई आहे। उन खां घटि 18 खां घटि जेको आहे उहो टेस्ट लाइ जेको आहे न एलिजिबल न हूंदो, या 30 खां मथे जेको आहे एज वारो उहो बि टेस्ट लाइ एलिजिबल न हूंदो। हिननि जो जेको रखियो वियो आहे ग्रेजुएशन हूंदो, माना हर डिपार्टमेंट जे, मैट्रिक वारनि जे लाइ, इंटर वारनि जे लाइ, ग्रेजुएशन वारनि सभिनी जे लाइ इहा ई लिमिट आहे। त लास्ट 3 नवंबर आहे, जल्दी अप्लाई कयो। थैंक यू।